बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। चार्जशीट में भली कार ऐं आहियां इरफान महबूब। ऐं अॼोकी चार्जशीट में पाण गुफ़्तगू कंदासीं AVLC बाबति त सिंध में इन जो कमु कहिड़ो आहे, इन जो स्ट्रक्चर कहिड़ो आहे ऐं सिंध जा माण्हू इन मां कीअं फ़ाइदो हासिलु करे सघनि था ऐं कहिड़ा मोटिव्स हुआ, कहिड़ा मक़सद हुआ जंहिंजे करे AVLC जो क़यामु थियो। ऐं इन सिलसिले में असांखे जॉइन कयो आहे AVLC जे SSP ख़ालिद मुस्तफ़ा कोराई साहब। कोराई साहब, वॾी महिरबानी सर, अव्हां असांखे वक़्तु ॾिनो। सभ खां पहिरियां सर आउं बि ॼाणणु चाहींदुसि ऐं असांजा व्यूअर्स बि ॼाणणु चाहींदा त ही AVLC भला कहिड़ी आहे ऐं ही सिंध में कीअं कमु करे थी। बेसिकली ही जेको आहे AVLC इदारो जेको आहे ही CIA जे अंडर में आहे, जंहिंजो हिकिड़ो DIG आहे ऐं DIG CIA उनजे अंडर में हिकिड़ो AVLC आहे, एंटी व्हीकल लेफ्टिंग सेल। इनखे पहिरें ACLC चयो वेंदो ऐं ॿियो आहे AVCC ऐं टियों आहे SIU। इहे टे इदारा आहिनि। हिकिड़ो जेको आहे उहा भरा तावान ते कमु कंदो आहे, ॿियो इदारो जेको आहे उहो भताखोरी ऐं ओवरऑल जेके स्पेशल केसिस आहिनि उन ते कमु कंदो आहे। टियों AVLC आहे जेको गाॾियुनि जी फुर चोरी ते कमु कंदो आहे। ऐं बेसिकली हिन जो जेको कमांड आहे उहो हिकु SSP जे अंडर में आहे। उन खां पोइ 2 SP आहिनि, हिकिड़ो SP ऑपरेशन आहे, हिकिड़ो SP इन्वेस्टिगेशन आहे। उन खां अलावा 23 DIU आहिनि ऐं हिकु SHO आहे। ऐं जॾहिं बि गाॾीअ जो को क्राइम थिए थो त 15 ते इतला ॾिनी वेंदी आहे। जीअं 15 वारी कॉल जेका आहे उहा डाइवर्ट कंदा आहिनि असां ॾे, पोइ उन में असां जेको आहे सो सॼो हिन जी असांजी मैकेनिज़म स्टार्ट थी वेंदी आहे। असीं कंप्लेनेंट सां फ़ोन ते ॻाल्हाईंदा आहियूं, असांजो ऑफिसर ॻाल्हाईंदो, पोइ उनखां मोबाइल नंबर वठंदो, सीन ऑफ क्राइम जो टाइम वठंदो, अफेंस जी जॻह वठंदो, पोइ असांजो ऑफिसर उते राब्तो कंदो। उन खां पोइ कंप्लेनेंट वञी FIR लॉन्च कराईंदो। इन मीनवाइल उन खां पोइ इन सॼे मैकेनिज़म में वरी असां CCTV कैमरा चेक कंदासीं। उन खां अलावा सेफ सिटी चेक कराईंदासीं, S4 चेक कराईंदासीं। उन में ई पोइ सयूं शयूं असांखे ऑनलाइन ख़ुदि ब ख़ुदि ऑटोमेटिक। अच्छा, जीअं अव्हां पाण ई ॿुधायो त 23 DIU आहिनि ऐं हिकिड़ो SHO बि आहे, थाणो बि आहे। त ही 23 DIU जेके आहिनि इन्हनि जो कमु कहिड़ो आहे, इन्हनि जो स्ट्रक्चर कीअं आहे, किथे ही वेहनि था? थाणो अव्हां जो इहो हिकिड़ो किथे आहे, SHO साहब किथे वेहनि था ऐं बाक़ी सिंध में कराची खां अलावा AVLC जो स्ट्रक्चर छा आहे? बेसिकली जेको AVLC आहे उहो कराची में एस्टेब्लिश आहे ऐं ही DIO कराची जेको CCPO आहे उन जे अंडर में AVLC आहे ऐं उहा AVLC कराची में ई सॼो कुझु ऑपरेट करे थी। पर कराची पाकिस्तान जो वॾे में वॾो शहरु आहे, पोइ माण्हू माइग्रेट करे हिते अची रहनि था। हिते अची मतिलबु क्राइम बि हिते थिए थो, क्राइम करण वारा बि हितां हलिया था वञनि। तंहिंजे करे पोइ असांजो जिथे जिथे क्राइम वञे थो उहो असीं उते ऑपरेट कयूं था ऐं SHO बि हिते ई आहे। बाक़ी रहिजी वियो मसइलो अञा रीवैम्पिंग थिए पई, उन में अलाह कंदो त कुझु अञा एस्टेब्लिश थींदी AVLC। सही। अच्छा, हाणे जेकॾहिं फ़र्ज़ु करे था वठूं पाण त ख़ैरपुर जे कंहिं नंढड़े शहर में या तालुके में या इवन शहर में ई जेकॾहिं कंहिंखां स्नैचिंग थी वञे गाॾी जी या कंहिंजी गाॾी चोरी थी वञे त पोइ उहो मतिलबु छा कंदो? उहो तव्हां वटि ईंदो या ही जेके रवायती थाणा ठहियल आहिनि उन्हनि वटि पंहिंजी शिकायत खणी वेंदो? बेसिकली उहो वेंदो जेको उहो पुलिस स्टेशन आहे ख़ैरपुर जे उन तालुके जे उन मतिलबु यूनियन काउंसिल में जेको थाणो आहे उते वेंदा, उते वञी कंप्लेन कंदा। असां कराची जे अंदरि जेका FIR थींदी उहा डायरेक्ट असां वटि अची ऐं होॾां वारियूं हू पुलिस जेका उहा असां उहा लोकल पुलिस जेका आहे उहा उन्हनि। अच्छा, त माना पाण चई सघूं था AVLC जो घणे भाङे जेको कमु आहे उहो कराची में आहे। बिल्कुलु कराची में आहे, पर गैंग जेके आहिनि उहे मुश्तरक आहिनि। ख़बर पइजी थी वञे 70% 4 व्हीकल जेके क्रिमिनल्स आहिनि उहे पोइ घणो करे उन्हनि एरियाज़ में बि कमु कनि था। जीअं सखर में गैंग आहे उहो हिते कराची में बि करे थो, सखर में बि करे थो, या जेके सिंध जो बॉर्डर एरिया आहिनि उतां क्रिमिनल्स अचनि था उते बि क्राइम कनि था, कराची में बि। सही। अच्छा, भला जेकॾहिं कराची में अहिड़ो को इंसिडेंट थिए थो त पोइ उन जी FIR डायरेक्ट अव्हां वटि थींदी या ही जेके आम रिवायती थाणा ठहियल आहिनि मुख़्तलिफ़ ज़िलनि में या तालुकनि में उते माण्हू कराची में बि उते वेंदो? थाणो एस्टेब्लिश थियल आहे पर FIR लॉन्च थींदी थाणे में, जेको अलॻि जेके थाणा रवायती थाणा आहिनि उन में थींदी। पोइ उहो सेक्शन ॾिठो वेंदो आहे त जेकॾहिं मोटरसाइकिल जी चोरी, फुर, कार चोरी या फुर जो सेक्शन लॻे थो त ऑटोमेटिकली उहो केस असां ॾे। अच्छा, मतिलबु FIR रुगो ही स्नैचिंग या
थेफ्ट जे हवाले सां जेके थींदियूं उहे अव्हां ॾे ईंदियूं या कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त मज़ाहमत ते ज़ख़्मी बि थींदा आहिनि माण्हू, मारिजी बि वेंदा आहिनि, ॿिया बि खोड़ सारा नुक़सान थींदा आहिनि, त पोइ वरी उहे रिलेवेंट जेके सेक्शन आहिनि उहे बि एड थींदा आहिनि, त अहिड़ियुनि सूरतुनि में बि केस अव्हां ॾे ईंदा? न, मां चयो त मोटरसाइकिल सां ऐं कार सां कनेक्टेड फुर या चोरी उहो असां ॾे ईंदो। सही। अच्छा, जीअं तव्हां पाण ई ॿुधायो त गैंग्स आहिनि जेके कमु कनि थियूं या स्नैचिंग थिए थी, चोरी थिए थी, उनजे पोयां गैंग्स आहिनि, पर ॿिए जेके चोरी थियनि थियूं गाॾियूं या जेके फुर थियनि थियूं उहे कराची खां ॿाहिरि बि वञनि थियूं, बलूचिस्तान वारे रस्ते या बलूचिस्तान खां बि अचनि थियूं, सिंध में दाख़िल थियनि थियूं, या जेकॾहिं कराची मां का गाॾी वग़ैरह फुर थिए थी, चोरी थिए थी, त उहा बि पाण ॾिसूं था त कराची खां ॿाहिरि वञे थी, त उते छा इख़्तियार आहे AVLC जो? कीअं उते तव्हां रेड कयो था या को तव्हांजो स्पेशल प्रोसीजर आहे? बेसिकली ईअं आहे त पहिरियों त असां एविडेंसिस कठा कंदा आहियूं। सही। गवाहियूं, शाहिदियूं, CCTV कैमरा, ॿिया ड्रायो, ॿियो मोडस ऑपरेंडी। पोइ उन खां पोइ असां उनजो सॼो जेको बि आहे रेकी करे कंप्लीट करे पोइ असां जेका लोकल पुलिस स्टेशन आहे उन लोकल SSP खे रिक्वेस्ट कंदा आहियूं, पोइ असांजी पुलिस वेंदी आहे। जे मदद जी ज़रूरत पवंदी आहे त लोकल पुलिस खां मदद वठंदा आहियूं, या डायरेक्ट जेको आहे सो पुलिस पंहिंजो एक्शन करे रोज़नामचे में आमद रवानगी करे। इन्वेस्टिगेशन जो मयार कीअं आहे? मतिलबु त हूअ त हिकिड़ी आम रिवाजी जेका इन्वेस्टिगेशन थिए थी CRPC तहत ऐं रिवायती जेके टूल्स आहिनि उहे इस्तेमालु थियनि था, पर ही छो जो गाॾियुनि जो मसइलो आहे, ट्रैकिंग आहे, GPS आहे, ऐं इन में किथे न किथे डिजिटलाइज़ेशन इन्वॉल्व आहे, त अव्हां अहिड़नि मामलनि में कीअं इन्वेस्टिगेशन कयो था ऐं IT जी केतिरी मदद वठो था? बेसिकली छा आहे त IT वॾी जेका सा मतिलबु एडवांस थी वई आहे ऐं असांखे अञा माना IT ते कमु करण जी ज़रूरत आहे। तफ़्तीश में बि असांखे अञा ज़रूरत आहे त जीअं असां बहितर कमु करे सघूं। बाक़ी नॉर्मल जेके आहिनि से उहे ट्रैकर लॻल हूंदा आहिनि गाॾियुनि में, घणा माण्हू हणाईंदा आहिनि, घणा माण्हू न हणाईंदा आहिनि, एम टैग लॻल आहे उन खां ख़बर पवंदी आहे, या सेफ सिटी आहे उन तां असांखे फेवर थींदी आहे। S4 आहे जेको हाईवे पेट्रोल पुलिस जे अंडर में आहे, उतां जेको आहे सो असांखे खोड़ सारी IT जे हवाले सां शयुनि जी ख़बर पवंदी। अच्छा, जेकॾहिं कंहिं शहरी खां फ़र्ज़ु करे था वठूं का गाॾी स्नैच थिए थी या उनजी गाॾी चोरी थी वञे थी, त सभ खां पहिरियां उनखे छा करणु खपे? सभिनी खां पहिरियों 15 ते इतला करे। 15 ते इतला थी वेंदो, ख़ुदि ब ख़ुदि उहा कॉल असांजे बि डाइवर्स थी वेंदी, शेयर रिकॉर्ड ते अची। पोइ जीअं 15 ते कॉल ईंदी असांजी मशीनरी एक्टिव थी वेंदी, उहो उन खां उनजो कॉन्टेक्ट नंबर, उनजो रिहाइश, जिथां अफेंस थियो आहे उहा जॻह, गाॾी जो मॉडल, गाॾी जो नंबर, उन खां पोइ असांजी उहा एक्सरसाइज़ शुरू थी वेंदी आहे। पोइ असां उन कंप्लेनेंट खे चवंदा आहियूं त हाणे जल्दी वञी तो FIR लॉन्च करा। किथे किथे प्रॉब्लम थींदा आहिनि, पोइ पुलिस स्टेशन FIR दाख़िल न कंदी आहे, त पोइ वरी असां हुननि खे चवंदा आहियूं त हाणे तव्हां FIR नथा कयो त पोइ तव्हांजे लाइ वरी डिपार्टमेंटल एक्शन थींदो। पर घणो करे जॾहिं असांजो मैसेज कन्वे थींदो आहे त FIR दाख़िल थी। कारण कहिड़ा आहिनि, छो नथी थिए FIR? बेसिकली छा आहे, कुझु ईअं बि हूंदो आहे त SHO सम्झंदा आहिनि त बाबा ही को फेक आहे या इंश्योरेंस आहे, या ईअं बि सम्झिजे त किथे SHO पाण बि वर्किंग ऑफ क्राइम जो कंदा आहिनि, त ॻाल्हि मुंहिंजी जेका आहे ज़ाहिर न थी। पर मथां खां कमांड जो जेको आहे डायरेक्टली मथां खां वठी हेठि ताईं इहो डायरेक्शन त भई केर बि अचे फ्रिक्वेंटली FIR कटियो, माण्हुनि खे तकलीफ़ न थिए। अच्छा, हीअ जेको तव्हांखे इतला मिले थो 15 जे थ्रू, त हीअ इतला जीअं ई मिले थो त उन खां पोइ अव्हांजो जेको एक्शन आहे उहो फौरी तौर शुरू थी वेंदो आहे, या अव्हां वेट कंदा आहियो त पहिरियां FIR थिए ऐं उन खां पोइ कम खे पचियूं जीअं आम पुलिस करे थी? न न न न, ईअं कोन हूंदो आहे। ॻाल्हि इहा आहे त असां वटि इतला अची वई, असांजो एक्शन शुरू। एक्शन में छा छा शामिल हूंदो आहे? एक्शन में गुज़ारिश इहा, सभिनी खां पहिरियां असां वञी सीन ऑफ क्राइम ॾिसंदा आहियूं। उन में असांजो फर्स्ट रिस्पॉन्डर आहे, उहो जंहिं जॻह तां गाॾी वई आहे उहो स्पॉट ॾिसंदा आहियूं, उतां जा CCTV कैमरा ॾिसंदा आहियूं। सही। पोइ अगरि जेकॾहिं गाॾी खे ट्रैकर लॻल आहे त उनजो पीछो कंदा आहियूं। उन खां अलावा सेफ सिटी सां राब्तो कंदा आहियूं, S4 सां राब्तो कंदा आहियूं। माण्हुनि जा हुलिया ख़बर पवंदी आहे, जंहिं गाॾी ते चढ़ी आहिनि उन गाॾीअ जो रुख। उन खां पोइ हाणे त असां वटि एतिरी इंफॉर्मेशन अची वई आहे खोड़ सारी, त असांजी गाॾी जो रुख कहिड़े पासे आहे त उन पासे कहिड़ा क्रिमिनल्स। अच्छा, इतला मिलण खां पोइ यानी 15 ते जॾहिं अव्हांखे इतला मिले थो, उन खां पोइ केतिरी देरि में अव्हांजो जेको सिस्टम आहे उहो एक्टिव थिए थो या एक्शन खणणु शुरू थिए थो,
छो जो अहिड़ो सिस्टम अॼु ताईं न ॿुधो आहे या अहिड़ी न्यूज़ बि अॼु ताईं न ॿुधी आहे त को 15 ज़रिए तव्हांखे इतला मिलियो हुजे ऐं फौरी तौरु तव्हां वठि पकड़ कई हुजे ऐं उनखे ट्रेस कयो हुजे ऐं मौक़े ते ई पकिड़े विधो हुजे, मतिलबु का चौकियूं ॿोकियूं अव्हां जूं ठहियल आहिनि या का फील्ड में पुलिस आहे जेका इन सिलसिले में कमु करे थी? ॾिसो ॻाल्हि ॿुधो, केस टू केस ॻाल्हि आहे। सही। पहिरीं ॻाल्हि त कराची जो माण्हू जेको सुबुह जो राति जो सुम्हे थो, सुबुह जो लेट सां उथे थो, 3-4 बजे 5 बजे गाॾी जी जेका असां थेफ्टिंग थी, पोइ थोरो लेट सां इतला मिले थो, उन में थोरो असांखे प्रॉब्लम थिए थो। जेकॾहिं जल्दी मिले थी त पोइ गाॾियूं असां रिकवर बि कयूं था, इनकाउंटर्स बि थियनि था ऐं उन में पोइ माण्हुनि खे सक्सेस। अच्छा, ईज़ी टारगेट कहिड़ियूं गाॾियूं आहिनि जेके सवलाई सां चोरी करे सघजनि थियूं? टोयोटा करोला कार जेका आहे, ख़ासि करे पुराणे मॉडल जी गाॾी जेका आहे, उनजो लॉक छा आहे, उहो ईज़ी आहे, उहो घिसजी थो वञे हुन सां, पोइ उहो वञी जल्दी कनि था, छो त NCP गाॾी बेसिकली महांगी थी वई आहे। पोइ ही टोयोटा करोला जेका आहे असां इहा वरी उन्हनि खे सवली ईज़ी थी लॻे, घणो करे अक्सरियत में टोयोटा करोला। सही। अच्छा, कराचीअ में स्नैचिंग जो या गाॾियूं जेके चोरी थियनि थियूं उन्हनि जो रेशो छा आहे ऐं अव्हां जी रिकवरी जो रेशो छा आहे? हा, हाणे हिन में आऊं तव्हांखे ॿुधायां, बेसिकली आऊं तव्हांखे कंपेयर करे ॾियुसि 2025 ऐं 26 खे। सही। 2025 में 165 गाॾियूं स्नैच थियूं, इहो 4 व्हीलर। 2025 में 165 गाॾियूं। 165 गाॾियूं। ऐं हाणे उहे जेके हिन साल 2026 में 111 स्नैच, माना फ़र्क़ु घणो आयो, 54 गाॾियूं फ़र्क़ु आयो स्नैचिंग में। 26 अञा पूरो बि न थियो आहे? ही 6 महीननि जो प्रोग्रेस पियो। अच्छा, पूरो न थियो आहे, पर 6 महीननि जो, हुननि जो बि असां 6 महीननि जो खयो आहे। सही। ऐं उन खां अलावा वरी थेफ्ट जेका आहे उहा वई आहे, 838 गाॾियूं 2025 में चोरी थियूं आहिनि ऐं 736 गाॾियूं जेके आहिनि 2026 में। अच्छा, टोटल जेके आहिनि 1003 गाॾियूं 2025 में वयूं आहिनि 4 व्हीलर ऐं 2026 में 847 गाॾियूं। मतिलबु इहो आहे त 160 जे क़रीब गाॾियुनि जो फ़र्क़ु आयो 4 व्हीलर जो। अच्छा, वरी रिकवरी जेका आहे उहा 357 थी आहे 2025, पर 2026 में 420 गाॾियूं जेके माना क्राइम जो रेशो घटि थियो, रिकवरी जो रेशो वधियो। उन वांगुरु 2 व्हीलर जेका आहे उहा स्नैच जेका आहे 3636 जेके आहिनि से उहे 2025 में जेके आहिनि से उहे स्नैच थियूं आहिनि, पर 2026 में 2611 गाॾियूं स्नैच थियूं आहिनि, माना 1000 खां मथे गाॾियुनि जो फ़र्क़ु आहे 2026। अहिड़े तरीक़े सां 20,276 गाॾियूं 2025 में मोटरसाइकिलूं चोरी थियूं ऐं उन जी जाइ ते 16,240 जेके आहिनि गाॾियूं चोरी थियूं। फ़र्क़ु घणो आयो, 4,036, माना टोटल 5,000 खां मथे जो फ़र्क़ु आयो गाॾियुनि जे 2 व्हीलर जे स्नैच ऐं थेफ्ट जो। पर उन जाइ ते जेका रिकवरी आहे उहा असांजी 1000 जे क़रीब 2026 में थी आहे ऐं 2025 में 910 सही। माना रिकवरी बि असांजी वधी आहे। पर हाणे छा आहे त गैंग्स खे असांखे बि ख़बर पइजी वई आहे त असांजी गाॾी वञे थी, जेकॾहिं उस्ताद मोहम्मद में वञे थी त असांखे ख़बर आहे त हिन में पंवर आहे, लाशारी आहे, जमाली आहे, मुंदराणी आहे। खोजदार वञे थी असांखे ख़बर आहे त केरु आहे, कोयटा वञे थी त असांखे ख़बर आहे कहिड़ो परचेसर आहे। गाॾी जेकॾहिं DI खान वञे थी त असांखे ख़बर आहे त इहो कहिड़ो माण्हू आहे। जेके गाॾी ज़ोब वञे थी त असांखे ख़बर आहे ज़ोब में केरु आहे। जेकॾहिं गाॾी पेशावर वञे थी त असांखे ख़बर आहे त इहो गाॾीअ जो चेसिस नंबर केरु चेंज करे ऐं गाॾी खे कीअं था खपाए। पोइ त रिकवरी जेको रेशो आहे उहो त 90% या 95% हुजणु खपे। हाणे उन जी वजह आहे, ॻाल्हि इहा आहे त थोरो मुफ़ासिलो आहे। जीअं रिकवरी जो रेशो तव्हांखे पहिरें खां वधीक नज़र आयो आहे, ठीकु आहे, ऐं सॼो साल थींदो तव्हांखे फ़र्क़ु नज़र ईंदो। सही। अच्छा, FIRs केतिरियूं थियूं, केतिरा माण्हू गिरफ़्तार थिया ऐं केतिरनि खे सज़ाऊं मिलियूं? इहो त अञा ॾिसो ॻाल्हि ॿुधो, तक़रीबन टोटल मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां त कोई लास्ट ईयर टोटल 17,000 केसिस दाख़िल थिया टोटल। हींअर त अञा ताईं साल पूरो थींदो त पोइ असां कैलकुलेशन लॻाए सघंदासीं। ऐं जेको सज़ाउनि जो रेशो आहे उहो घटि आहे,
उनजी वजह छा आहे त असांजो जेको प्रोसिक्यूशन साइड आहे, माना गवाही या Investigation. हा इन्वेस्टिगेशन, उन में जेको ऑफिसर ते एॾो लोड हूंदो आहे जो उहो माना प्रॉपर तरीक़े सां अञा उनखे बहितर करण जी ज़रूरत आहे। बहितरी आई आहे पर अञा बहितर करण जी गिरफ़्तारियूं बि थियूं आहिनि। गिरफ़्तारी 1200 खां मथे 2026 में माण्हू गिरफ़्तार थिया आहिनि, जंहिंमें एनकाउंटर में मारिया बि विया आहिनि ऐं इंजर्ड बि थिया आहिनि। 3-4 माण्हू जेके से 6 महीननि जे अंदरि पुलिस जे एनकाउंटर्स में मारिया बि विया आहिनि ऐं कोई 22 खनि जेके आहिनि से उहे इंजर्ड बि। AVLC जूं अदालतूं बि अलॻि हूंदियूं? असल में सेशन कोर्ट जे उन में आहे त जेको लोकल मजिस्ट्रेट आहे उहो AVLC जो अलॻि आहे ऐं उन खां बाक़ी एडिशनल सेशन जजिस आहिनि, माना उन्हनि जो सब्जेक्ट हिकिड़ो अलॻि आहे, पर उहो ई कॉमन जज बि ॾिसंदा। अच्छा, जीअं तव्हां पाण ई चयो त गाॾियुनि जा जेके चेचिस नंबर आहिनि उहे तब्दील थियनि था, टेम्पर थियनि था, ऐं पाण ॾिसूं था त कराची जा मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि जिते अहिड़े क़िस्म जा दुकान आहिनि, बज़ाहिर कबाड़ी आहिनि उहे, पर उते गाॾियुनि जा जेके पुर्ज़ा आहिनि न रुॻो उहो टेम्पर थियनि था, पर उते भंजड्रा बि थिए थी ऐं ख़रीदो फ़रोख्त बि थिए थी। त अहिड़नि अंसरनि ख़िलाफ़ कार्रवाई बि AVLC जो डोमेन आहे? बिल्कुलु AVLC जो डोमेन आहे, पर बेसिकली छा आहे त पोइ घणा कबाड़ी वरी कोर्ट में भॼनि था ऐं पोइ पंहिंजो पाण खे बचाव जा तरीक़ा ॾिसनि था। ईअं न आहे त सभु ख़राबु आहिनि, पर पुलिस वरी बि एक्शन खणे थी। ख़ाली AVLC न, लोकल पुलिस स्टेशन बि उन ते एक्शन खणी सघे थी। उन खां अलावा ॿिया इदारा आहिनि जेके उन्हनि ते एक्शन खणी था सघनि। बेसिकली ॻाल्हि इहा आहे त जेको बि माण्हू गाॾी ख़रीद करे थो उहो सस्ती करे थो ख़रीद करे, सेकेंड हैंड गाॾी। माण्हुनि खे रिक्वेस्ट आहे त गाॾी ख़रीद करण खां पहिरियों गाॾीअ जो चेचिस चेक कराए। हीउ माण्हुनि जो वॾो नुक़सानु आहे। उहो कुझु लखनि जे सस्ताईअ में पोइ गाॾी वठनि था, पोइ गाॾी कट एंड वेल्ड थिए थी। कट एंड वेल्ड माना कंहिं ॿिए ग़रीब जी गाॾी आहे जेका वरी हुनजो चेचिस मटायो त कट एंड वेल्ड कयो, या वरी जेको टेम्पर्ड कयो वियो आहे। माना अहिड़ा खोड़ सारा हाणे वाक़िया असां वटि अचनि था। तंहिंजे करे सही। ऐं सिंध जे माण्हुनि खे रिक्वेस्ट आहे, सेकेंड हैंड गाॾी वठो था त AVLC खे ज़रूरु हुनखे चेक करायो। तव्हांजो जेको चेचिस आहे उहो जे कट एंड वेल्ड आहे, हींअर त हाणे खोड़ सारी अवेयरनेस अची वई आहे। उहो लख ॿिनि जे पंहिंजे बचाव जे करे उन्हनि शयुनि खां अवॉइड कयो, पोइ तव्हांखे उनजो नुक़सानु पए थो। जेको माण्हू उहो गाॾी फ़रोख्त करे थो उहो सस्ते में फ़रोख्त करे थो ऐं सस्ते में माण्हू वठे थो, पर पोयां नुक़सानु माण्हू जो इलाही थिए। सही, पर अहिड़नि माण्हुनि जे ख़िलाफ़ केस रजिस्टर्ड कया आहिनि अव्हां? जीअं पाण बिल्कुलु कबाड़नि जा मिसाल ॾेई ॾिसो, ॻाल्हि इहा आहे हाणे पहिरें कोन हुया, हाणे खोड़ सारा केस रजिस्टर्ड थियनि पिया सही, ऐं उन ते हाणे कार्रवाई हले पई। पर पहिरें असां चयो थोरो अवेयरनेस आणियो। मिसाल तौरु अव्हां गाॾी वरिती 20 लखनि वारी, तव्हां गाॾी 17 लख में वरिती, तव्हां सोचो त भाई मूंखे कुझु सुठी सस्ती गाॾी मिली वई सुठी। हाणे अव्हां जो त हुन में कसूर न आहे, अव्हां गाॾी हिकिड़ी वरिती एतिरनि पैसनि में वरिती, पर पोइ जॾहिं चेक कई वई त तव्हांजा पैसा त ॿुॾी विया। पर असां पहिरें उन्हनि खे ॿुधाइणु चाहियूं था, तव्हां 2 लख सस्ती करे गाॾी वरिती त माना तव्हां में बि को मेलाफाइड इंटेंशन हुई न। तव्हां महांगी सस्ती करे वरिती ऐं पोयां तव्हां चेक बि न कराई। ऐं हाणे त उहे खोड़ सारा माण्हू जेके चेचिस मटाइनि था या कनि था, उन्हनि खे बि हिन मीडिया जे ज़रिए ॿुधायूं था भाई ही माना ख़राबु कमु आहे। माण्हुनि जी जमा पूंजी गाॾियूं आहिनि उहे तव्हांखे सस्ती करे ॾियनि था ऐं पोइ वरी तव्हांजी गाॾी पकड़ी थिए, तव्हांजा पैसा बि ॿुॾी था वञनि, वरी FIR बि तव्हांजे मथां था हलनि। सही। अच्छा, AVLC जो कमु रुॻो चोरी या फुर थियल गाॾियूं मोटाइण या उन्हनि जी रोकथाम करणु आहे, या ही जेको सेल परचेज़िंग थिए थी उन में बि को अमल दख़ल आहे AVLC जो, जंहिंखे पाण सोली ॿोली में NOC बि चऊं था? ॾिसो, ॻाल्हि ॿुधो, असां जेको बि गाॾी सां कनेक्टेड सब्जेक्ट आहे उहो असां सां। NOC बि जेका आहे, हाणे मिसाल तौरु हिकिड़ी गाॾी आहे, उहा हितां खां वञे पई पेशावर या हितां खां वञे पई ख़ैरपुर, उहा NOC न वठंदी त उहा गाॾी ट्रेवल नथी करे सघे। ख़ासि करे जेका हितां खां ट्रॉले में के गाॾीअ में तव्हां खणाए था वञो। सही। उहा जेका बि गाॾी आहे उहा जेसि ताईं असांजी NOC न हूंदी, असांखे कहिड़ी ख़बर इहा ट्रेन जे ज़रिए वञे थी ऐं पोइ इहे गाॾियूं पकड़ियूं पई वयूं आहिनि। गाॾियूं पकड़ी पियूं आहिनि, उन ते केसिस बि दाख़िल थिया आहिनि।
सही मतिलबु हितां जेकर कंहिंखे मोटरसाइकिल कार काई बि शइ शिफ्ट करणी आहे कंहिं ॿिए शहर में त इहो ज़रूरी आहे त हू तव्हां खां NOC वठे, बिल्कुलु अदरवाइज़ क्राइम में फाल थो। बिल्कुलु उहा पोइ पकड़जी वेंदी, पोइ सुभाणे चवंदा त अच्छा पोइ माण्हू इहे बचाइनि था, पंहिंजा पैसा बचाइनि था, को इएं चए थो त असांजो वक़्त जो टाइम ज़ाया न थिए, या चवंदा आहियूं वाह उते असांखे थोरो तकलीफ़ अचे थी NOC वठण जे लाइ। पोइ इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जे लाइ जेको इहा आहे त भई तव्हांखे बहितर आहे त तव्हां NOC वठो, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट, उहो तव्हांखे बचाईंदो। सुभाणे तव्हां हितां मोटरसाइकिल कराए था वञो, उते तव्हां ॾेखारींदव ख़ैरपुर पुलिस खे त भई असां NOC वठी आया आहियूं, असांजी गाॾी ठीकु आहे। अच्छा, जेकॾहिं को माण्हू सेकेंड हैंड गाॾी ख़रीद करे थो त पोइ उनखे कीअं ख़बर पवंदी त हीअ गाॾी ही जेका ख़रीद करे थो या कंहिं क्राइम में मुलविस न आहे, FIR न आहे थियल या सेफ कस्टडी थियल आहे, त कीअं इहे सभु शयूं चेक कराए सघजनि थियूं? वेबसाइट बि अव्हांजी ठहियल आहे, छा वेबसाइट जे थ्रू इहे सभु शयूं मालूम करे सघजनि थियूं? त इहे कीअं शयूं? ॾिसो, इहे असांजो जेको दफ़्तरु आहे इहो इन ॻाल्हि जे लाइ वेठो आहे, माण्हू फ्रीक्वेंटली अचे, उनजी का फीस न आहे, उनजो को ख़र्च न आहे, कंसल्टेंसी वठणु को जुर्म न आहे, ऐं माण्हू कंसल्टेंसी जा पैसा वठनि, गवर्नमेंट असांखे पघार छाजी पई ॾिए, त माण्हुनि खे असां अवेयरनेस ॾियूं, माण्हुनि खे फ़ाइदो ॾियूं। तव्हां असां वटि पंहिंजी गाॾी कराए अचो, अची चेक करायो असांखां, आया या गाॾी कंहिं क्राइम में त न आहे, आया या गाॾी टेम्पर्ड त न आहे, गाॾी वठो था किथे के क्राइम में घुर्बल त न आहे, इहो बग़ैर हुनजे तव्हांखे कंहिं बि शइ जी ज़रूरत कान्हे का, सिर्फ़ु तव्हां अचो, तव्हांजो 5 खां 10 मिंट लॻंदा तव्हांजी गाॾी। अच्छा, इहा त मतिलबु हिकिड़े क़िस्म जी इंस्पेक्शन थी न, पोइ इन सॼे सूरत हाल या मामले खां पोइ अव्हां को डॉक्यूमेंट बि ॾींदा आहियो? बिल्कुलु डॉक्यूमेंट ॾियूं था असां, ऐं असां हुनखे इहो चऊं था त बाबा तुंहिंजी गाॾी ओके, हाणे तूं वञी जेको आहे सो पंहिंजो हीअ गाॾी परचेस करे सघी थो, तोखे हिन में को प्रॉब्लम। अच्छा, असीं हाणे अचूं था पाण एक्साइज़ डिपार्टमेंट ते। एक्साइज़ डिपार्टमेंट बि उनजो बि गाॾियुनि सां ई कमु आहे, माना जीअं पाण चवंदा आहियूं सिंधीअ में, भित भित सां मिलियल आहे तव्हां ॿिन्ही डिपार्टमेंट्स जी। त इन एक्साइज़ डिपार्टमेंट मां अव्हां केतिरी मदद वठो था, या ओवरऑल कराची में जेकी ही सेफ सिटी तहत कैमराऊं लॻल आहिनि, कहिड़े क़िस्म जी मदद आहे, हेल्प आहे जेकी इन्हनि सेफ सिटी थी वई या एक्साइज़ डिपार्टमेंट थी वियो, उन्हनि खां तव्हां वठंदा आहियो? ॾिसो, जॾहिं खां सलीम राजपूत साहबु आयो आहे एक्साइज़ सेक्रेटरी, त असां माना सम्झो तहक़ीक़ातीअ जा ॿ फीथा आहियूं, असां हिक ॿिए खां परे न आहियूं, ऐं सर जेको आहे सो हुन असांखे ॾाढो कंपनसेट कयो आहे, ऐं असां बि मतिलबु हुननि सां गॾिजी सॼी कमु कयूं था, ऐं असीं सभु सिंध गवर्नमेंट जा मातहत इदारा आहियूं, तंहिंजे करे चवंदासीं त माण्हुनि खे जेतिरो बेनिफिट थी सघे। कहिड़ी मदद ॾींदो आहे एक्साइज़ डिपार्टमेंट तव्हांखे, या ही जेके सॼे शहर कराची में सेफ सिटी तहत कैमराऊं लॻल आहिनि, कहिड़े क़िस्म जी मदद आहे जेका तव्हां अवेल कंदा आहियो? मिसाल तौरु असां गाॾीअ जो स्टेटस उन्हनि खां वठंदा आहियूं, एक्साइज़ डिपार्टमेंट खां, त हीअ गाॾी किथे फाइल रुकियल त न आहे, जेको हीअ लेटर निकितल आहे उहो जाइज़ आहे नाजाइज़। सही। फॉर एग्ज़ाम्पल, हाणे ही बुकलेट आहे, हाणे ही कल्ह गाॾी असां पकड़ी आहे, हाणे ही बुकलेट फेक ठहियल आहे, हाणे ही असां एक्साइज़ डिपार्टमेंट वारनि खे मोकिलींदासीं, उहो असांखे ॿुधाईंदा त बाबा ही हिन में फलाणो माण्हू इन्वॉल्व आहे या फलाणी ॻाल्हि आहे। अच्छा, हाणे AVLC जी ऑफिस त आहे कराचीअ में, ॿिए कंहिं शहर में शायदि आहे कोन, पोइ हाणे जेकॾहिं ॿारहाड़ी में को माण्हू गाॾी वठे थो त उहो कीअं मतिलबु हेॾे कराची ईंदो सीड़जी, या ऑनलाइन को सिस्टम आहे अव्हांजो जो इहे सभु शयूं चेक करे सघजनि? ॾिसो, ॻाल्हि ॿुधो, गाॾियुनि जा सौदा घणो करे कराची में थींदा आहिनि, एक्साइज़ डिपार्टमेंट कराची में आहे, सिविक सेंटर कराची में आहे, तव्हां फिज़िकली चेक कराईंदो, हर माण्हू अचे थो, डिवीज़न सतह ते बि आहिनि न? आहे, पर जेको उहो डिवीज़न सतह ते त उते लोकल तव्हां वञी चेक करायो, पर जेतिरियूं फैसिलिटीज़ कराची में आहिनि उहे एतिरियूं इंटीरियर में न आहिनि, अञा ज़रूरत आहे इन्हनि शयुनि जी बहितर करणी, उन लाइ कमु हले पियो थो। सही। अच्छा, सुपरदारी जे नाले ते आम इहे शिकायतूं आहिनि त सुपरदारी जे नाले ते पुलिस पैसा वठंदी आहे, त इन शइ खे रोकण जे लाइ छा थी रहियो आहे? ऐं गॾोगॾु AVLC में अकाउंटेबिलिटी जो को निज़ाम, छो जो इहा शइ त मुमकिन आहे कोन त जेकॾहिं किथे का 2 नंबरी थींदी हुजे ऐं उते पुलिस जी सरपरस्ती उन्हनि खे हासिलु न हुजे। ॾिसो, ॻाल्हि ॿुधो, पुलिस डिपार्टमेंट में जेतिरी अकाउंटेबिलिटी आहे कंहिं डिपार्टमेंट में कान्हे का। हिते त ओॾीमहिल जो ओॾीमहिल सज़ा मिले थी, शोकास नोटिस मिले थो, चेक एंड बैलेंस थिए थो, ऐं ईअं न आहे, ही पुलिस बि हिन सोसाइटी मां निकिती आहे, माना हिते जेको माण्हू रहे थो उन्हनि में को माण्हू आहिनि न जेके पुलिस डिपार्टमेंट में आया आहिनि, उन में कुझु माण्हू आहिनि न जेके AVLC में आहिनि। सो अकाउंटेबिलिटी त हद खां वधीक आहे, माना IG साहब जे
अलॻि आहे, CCPO जो अलॻि आहे, DIG साहिब जो अलॻि आहे, मुंहिंजो अलॻि आहे। चेक एंड बैलेंस एतिरो आहे जो हद खां वधीक। को माण्हू जेकॾहिं मिस्टेक करे थो डिसमिस में थियनि था, माण्हू केसिस बि दाख़िल थियनि था। अव्हां केतिरनि ख़िलाफ़ कार्रवाई कई आहे पंहिंजे टेन्योर में? ॾिसो ॻाल्हि ॿुधो, मां 3 खां 4 माण्हू मां डिसमिस कया। उन खां अलावा जेको आहे कोताहिनि में या उन्हनि में इहो हो त उहे जेके आहिनि से एतिरो पंहिंजे कम सां सिंसियर न हुया, या कुझु ऑफिसर रिवर्ट कयासीं, कुझु ट्रांसफ़र कयासीं, कुझु जेके पुराणा ऑफिसर हुया, माना जेके घणनि सालनि खां के सुठा आहिनि के ख़राबु आहिनि, मां चयो न सॼो डिपेंड सोसाइटी ते करे थो। सोसाइटी में सभु सुठा न आहिनि, सभु ख़राबु न आहिनि, कुझु विचोला आहिनि, त पुलिस बि उन्हनि मां ई निकितल आहे। तंहिंजे करे मक़सदु इहो आहे त चङो माण्हू आहे, चङो कमु करे थो त इज़त थिए थी। अच्छा, पाण ॾिसूं था त FIR दाख़िल कराइण हिकिड़ो वॾो अज़ाब आहे। प्रोग्राम खां पहिरियां बि ऑफ द रिकॉर्ड कुझु माण्हू शिकायतूं खणी आया अव्हां वटि, ऐं उन्हनि खे सॉर्ट आउट बि कयो। को सिस्टम मौजूदु आहे त गाॾी चोरी स्नैचिंग जी जेकॾहिं FIR न थिए त AVLC उन ते को एक्शन खणे? ॻाल्हि जी गुज़ारिश सिर्फ़ु एतिरी आहे, पहिरीं ॻाल्हि त मथां खां वठी जेको असांजो पुलिस जो चीफ आहे IG साहब या CCPO साहब, उहो इन FIR न दाख़िल करण ते ॾाढो नाराज़गी जो इज़हार कंदा आहिनि। ऐं बारहा खोड़ सारी मीटिंगुनि में उन्हनि चयो आहे त भई FIR जेको आहे सो फ्रीक्वेंटली दाख़िल कयो। पोइ जेको ऑफिसर दाख़िल नथो करे त उनखे मतिलबु डिपार्टमेंट जी तरफ़ां बि एक्शन खयो थो वञे। हा, ईअं ज़रूरु थिए थो त हू जीअं माना हिकिड़ी गाॾी आहे, हिकिड़ो अहिड़ो केस आहे, ऐं खोड़ सारा अहिड़ा केसिस असांजे साम्हूं आहिनि त जीअं इंश्योरेंस गाॾियूं थियल आहिनि, माण्हू मालिक पाण लिकाए छॾी ऐं पोइ कूड़ी FIR दाख़िल कराए, पोइ उन बुनियाद खे पुलिस ॾिसी थोरो अवॉइड कंदी आहे। न त हूअं डायरेक्टली मथां खां हेठि ताईं डायरेक्शन इहा त भई माण्हू अचे हुनखे रिस्पॉन्स ॾियो FIR। अच्छा, थी गाॾियुनि जी स्मगलिंग बि वॾो मसइलो आहे। पोइ इन स्मगलिंग जी रोकथाम जे लाइ अव्हां छा पिया कयो, कि चौकियूं ॿोकियूं आहिनि अव्हां जूं, या कीअं इन्हनि शयुनि खे अव्हां सॉर्ट आउट पिया कयो? ॾिसो ॻाल्हि ॿुधो, असां वटि जॾहिं खां AS4 थियो आहे त खोड़ सारो कमु थियो आहे। मां तव्हांखे इहा कारकर्दगी करे ॿुधाई त भई 400 जे क़रीब असां 400 खां मथे असां गाॾियूं 6 महीननि जे अंदरि रिकवर थी। अच्छा, उन खां अलावा ईअं बि आहिनि, हाणे मिसाल तौरु हीअ जेका गाॾी मां तव्हांखे ॿुधाई, इहे जंहिंजो हीअ आहे, हाणे इहा बि सम्झो त ॼण हींअर ताईं असांखे उहा माना नॉन कस्टम थी मिली आहे, पर अॻियां वरी चेक कंदासीं त इहा ज़रूरी हूंदी कंहिं न कंहिं क्राइम में कंहिं माण्हू जी चोरी थिए। सही, मतिलबु असां पंहिंजा स्टेप्स वठूं था, पोइ गाॾियूं पकड़जनि बि थियूं, के चालान बि थियनि थियूं, पोइ के वरी छुटी बि वञनि थियूं। सही। अच्छा, हाणे सुपरदारी जे लाइ तव्हां ॿुधायो त हिते जेकॾहिं कराची में अहिड़ी क़िस्म जी का शइ थिए थी त अव्हां वटि उहा कंप्लेंट पहुचे थी, या उहो माण्हू सऊं सिधो तव्हांखे अप्रोच करे सघे थो। पर बाक़ी सिंध में इहे सूरत हाल त आम आहे, इहे शिकायतूं आम आहिनि, त उहे अव्हांखे कंप्लेंट कनि, अव्हां ते अप्रोच कनि, या शिकायतुनि जे लाइ भला को सिंध जी बाक़ी जेका बहिराड़ी बचे थी उन में को मैकेनिज़म, को सिस्टम मौजूदु आहे अव्हां जो? ॾिसो ॻाल्हि ॿुधो, डिस्ट्रिक्ट्स में डिस्ट्रिक्ट पुलिस ऑफिसर वेठो आहे, डिवीज़न में DIGs वेठा आहिनि, ऐं असां खां बहितर ऑफिसर आहिनि, ऐं उन्हनि जा दरवाज़ा खुलियल आहिनि। कंप्लेन कंदो, अलाह कंदो त उन्हनि जो तदारुक थींदो। जेसि ताईं कराची आहे त असां पंहिंजे कम जे लाइ रिस्पॉन्सिबल आहियूं। जेको बि लोकल डिस्ट्रिक्ट जो कमांडर आहे उहो जवाबदेह आहे पंहिंजे माण्हुनि जे लाइ, पंहिंजे इलाइक़े जे। सही। अच्छा साईं, आख़िर में त हाणे सिंध जो जेको आम माण्हू आहे उहो पंहिंजी गाॾीअ खे कीअं महफ़ूज़ बणाए सघे थो? कहिड़ा जेके स्टेप्स आहिनि उन्हनि खे खणणु खपनि? ॾिसो, पहिरें बि चयो हुउमि, हाणे बि चवां थो त गाॾियुनि में ट्रैकर लॻारायो। सही। ऐं गाॾी पंहिंजी कंहिं अहिड़ी जॻह ते बीहारियो जिते CCTV कैमरा लॻल हुजे। पोइ वरी हिन ते वरी सोशल मीडिया ते हिकिड़ो ॿियो बहस हलियो त भई छा पुलिस पंहिंजो कमु छॾे ॾिए जो असीं ट्रैकर लॻारायूं। ॾिसो, असीं ॾुआरी खे क़ाबू करण लाइ असां सभु उपाउ वठंदा, पर पब्लिक खां सवाइ पुलिस कुझु न आहे। असीं एफर्ट्स वठंदासीं, पर जेसि ताईं पब्लिक असां सां गॾु न। सही। पब्लिक जो हुजणु असां सां गॾु ज़रूरी आहे। असीं कंहिं ज़माने में अॻे चौकीदार सिस्टम छो इंट्रोड्यूस थियो हुयो, हाणे माण्हुनि प्राइवेट सिक्योरिटी गार्ड्स छो रखिया? असांखे पुलिस चवंदी त बाबा हीअ हेलमेट वग़ैरह पायो त केरु कोन मञींदो हुयो। हाणे जॾहिं पेनल्टी लॻी आहे त हाणे हर माण्हू, ऐं उहो हेलमेट छो पिया चऊं? बाबा हुनजी जान ॾाढी इंपॉर्टेंट आहे। एक्सीडेंट जा केसिस थियनि था। असां ट्रैकर जी बि ॻाल्हि ईअं ई था कयूं त भई तव्हांजी 1.5 करोड़ जी या 40,000 या 60,000 जी उनजी मोटर बाइक आहे, उहो खीर जो वापारु थो करे,
या उहो जेको आहे सो ॿियो कुझु कोन्हे, को राइडर आहे, हाणे उनजी त जमा पूंजी जेकॾहिं ट्रैकर लॻल हूंदो, जेको ॾोहारी आहे उनखे थोरो ऑब्स्टिकल ईंदो, उनखे थोरो रुकावट ईंदी। उन खां अलावा स्टेयरिंग लाइ जेको आहे सो उनजो लॉक अलॻि अचे थो, हैंड ब्रेक लाइ लॉक अलॻि अचे थो। माना असीं चाहियूं था त ॾोहारी खे जेतिरो रुकावट थी सघे कयूं त असां हुते पहुची सघूं। ट्रैकर लाज़मी करार छो नथा ॾियो? जीअं शोरूम तां इहो तव्हां असांजे होम मिनिस्टर साहिब जी वॾी पहिरें असेंबली में स्पीच ॿुधी बसि इन खां वधीक मां छा थो चई सघां। उन ट्रैकर जे हवाले सां उन्हनि सभु शइ ओपन करे ॿुधाए छॾी। ठीकु आहे, वॾी महिरबानी कुराई साहिबु, अवां असांखे वक़्तु ॾिनो। ऐं नाज़रीन, इन सां ई चार्जशीट जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पियो अचे। मूंखे न इजाज़त, अल्लाह निगहबान।